बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ज़बरदस्त जेको आहे पॉलिटिशियन, ज़बरदस्त इंसान, ज़बरदस्त पुट ऐं ज़बरदस्त साथी वर्करनि जे लाइ छा चवंदव बिलावल साहब जे लाइ? आउं चवंदो त इन मुल्क जो या इन एशिया जो को मुस्तक़बिल आहे त ही इज़ बिलावल भुट्टो। ही इज़ बिलावल, ही इज़ ओनली लीडर जेको ॾिस पहिरियों ईअं त यंग आला उनखे ज़िंदगी ॾे, यंग आहे, ॿियो त विजनरी आहे, टियों इहो त उन मोहतरमा जे कच्छ में उन सियासत सिखी, मोहतरमा जे कच्छ में ऐं आसिफ़ ज़रदारी जे हुन में त ही इज़ अ कंप्लीट लीडर, हिकिड़ो कंप्लीट ऐं विजनरी लीडर आहे। इन महिल आउं चवंदुसि जेको बि असांजे मुखालिफ़ हुजे या असां सां हुजे, पर उन्हनि खे यकीनन इहो ज़हन में आहे त पाकिस्तान जो जेको नेक्स्ट लीडर आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिलावल आहे। शायदि आउं चवंदुसि शायदि मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो रायो आहे, मथां केरु मूंसां शायदि मुंहिंजो तारीख़ में हीअ बि थी सघे थो कि आसिफ़ ज़रदारी एज़ ए सदर बिलावल भुट्टो खां जेको वज़ीर आज़म जो हलफ़ वठे, शायदि ही मुंहिंजी ख़्वाहिश आहे। अल्लाह अवां जी ज़ुबान मुबारक करे। छो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेकी आहे, जॾहिं बि को अहिड़ो इवेंट स्पेशली मोहतरमा जी जेकी बरसी हूंदी आहे उन में जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे मोहतरमा जे हवाले सां त पंहिंजी वालदा जो जॾहिं बि नालो खणंदो आहे या कोई अहिड़ो गानो हलंदो आहे त असां पाण ॾिठो आहे उन जी अखियुनि में घोड़ा ईअं इमोशनल थी वेंदो आहे, रोईंदो आहे, त उन्हनि खे ॾिसी वरी जेके ॾिसण वारा आहिनि उहे बि रोईंदा आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। आउं चवां थो उन्हनि जी बर्दाश्त खे आउं चवां थो सलाम आहे, बिल्कुलु हिकिड़ो नौजवान बिल्कुलु यंग एज में उन सां हिकिड़ो एॾो वॾो इंसिडेंट थियो ऐं उन खां बाद वरी उन ते एतिरियूं ज़िमेदारियूं आहिनि जंहिंमें बिलावल साहब जो हाणे मतिलबु एज़ अ यंग जीअं तव्हां चओ था त हुनजो इहो ख़्वाहिशात हुआ त आउं घुमां फिरां एंजॉय कयां लाइफ खे, जवानी खे, हुन ते एतिरी वॾी ज़िमेदारी आई आहे, उन ज़िमेदारी खे वॾे सब्र ऐं बुरदबारी सां उहो निभाए पियो। इट्स वेरी ग्रेट ऐं यकीनन असांखे हिन शइ जी ज़रूरत आहे ऐं पाकिस्तान खे हुनजी बिलावल जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदा इंशाअल्लाह। अच्छा सर, हाणे थोरो छा खाइणु तव्हां पसंदि कंदा आहियो? देसी फूड, फास्ट फूड, मतिलबु कहिड़े नमूने जो खाधो तव्हां पंहिंजी डेली लाइफ में पाण खे मेंटेन करण लाइ माशाअल्लाह? आउं चवां थो ॾिस हिकिड़ो मुंहिंजो जेको मिज़ाज आहे उहो तमामु बिल्कुलु सादगी आहे। मूंखे जॾहिं बि ॿार पुछंदा आहिनि घर में त बाबा अॼु छा खाइजे त आउं चवंदा दाल, आउं चवंदो तूरी सब्ज़ी। अच्छा स्पेशली मूंखे वेजिटेबल वधीक पसंदि आहे, वेजिटेबल ऐं सिर्फ़ु प्लेन जेको असांजो जेके अब्बा ॾाॾा असांजा खाईंदा हुआ न इहे मानी बोड़ ऐं उहो बाक़ी ही बर्गर चीज़ हिन में फास्ट फूड कतनि मूंखे पसंदि न आहे। दोस्तनि सां वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं कढ़ाई गोश्त खाईंदा आहियूं, संगत जेको प्रोग्राम ठहे थो, पर आउं मोस्टली इन मामले में बिल्कुलु शायदि को माण्हू चवंदो तूं सफ़ा झटि आहीं, पर इन खाधे जे मामले में, रहण जे मामले में, ड्रेसिंग जे मामले में मुंहिंजो को कोन्हे त बाबा ख़्वाह मां ख़्वाह फलाणो सूट पायां या जेको ब्रांड जो मूंखे को अहिड़ो शौक़ु कोन्हे। ऐं जेको मिलियो, जेको मूंखे पसंदि आयो उहो वठंदो आहियां। अदरवाइज़ मूंखे का अहिड़ी क़िस्म क्रेज़ कोन्हे, मूंखे कंहिं शइ जी क्रेज़ कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक सभु कुझु ॾिनो आहे ऐं हैसियत आहे, पर न आउं चवंदो इहे इसराफ़ आहे। ऐं बजाए 4 जोड़ी कपिड़ा पाण पायां त उनमें 2 जोड़ी कंहिं ग़रीब खे अल्लाह ताला खे बि सादगी पसंदि आहे, बिल्कुलु हुनजे लाइ ऐं कंहिं पैसो उनखे ॾियां त मूं सां घर वारा ॿार बि जहिड़ो कंदा आहिनि पर माण्हुनि खे 40 जोड़ा आहिनि, तूं 5-7 जोड़नि में तूं गुज़ारो करे, पर दिस इज़ मुतमइन आहियां।